अहिड़ी तरह मूं इहो हिन में ॿुधाइण पियो चाहियो त बैत जी हर हिकु सिट में 24 मात्राऊं, ॿिनि सिटुनि में 48 मात्राऊं। इहो हिकिड़ो ॿिनि सिटुनि जो बैत 48 मात्राऊं ते, हिकिड़ी सिट जूं 24, ॿी जूं 24, 48 मात्राऊं। तव्हां सम्झो था त उहा बहितरीनु उनजो बहितरीनु घाड़ेटो आहे। बिस्तिट ऐं बैत जो घाड़ेटो इहो परफेक्ट आहे। त उनमें सिर्फ़ु असां मुंहिंजो ई थिए था जॾहिं मात्राउनि खे घटि वधि करियूं था। उनजी गुंजाइश आहे, गुंजाइश छंद में बिल्कुलु आहे। ऐं असांजो जेको क्लासिकल शाइर चऊं या कहिड़ो बैत जी शाइरी जेको छंद विद्या में लिखियो थो वञे उनजो जेको घाड़े उनजो जेको तासुर भरपूर आहे, उहो इन करे जो उनमें लचक आहे। तव्हां हिकिड़ी डिघी मात्रा आहे उनखे तकिड़ो पढ़ी हल्की करे सघो था ऐं हल्की मात्रा खे डिघो करे सघो था। त तव्हां नवनि जेके नवां असांजा लिखंदड़ आहिनि या उहे जेके पुराणा लिखंदड़ आहिनि जिन अञा फ़नी घाड़ेटे खे नाहे पढ़ियो, उन्हनि खे कहिड़ी सलाह ॾींदव? उहे छा कनि बेत लिखण वक़्तु? ऐं जीअं हिते मूं अरूज़ सां जो हवालो इन ई करे ॾिनो त असां वटि अॼुकल्ह जेको सो नौजवान अरूज़ ई छंद तख़्ती जा क़ाइल आहिनि, उहो करणु चाहिनि था। त इन करे मूं अरूज़ जो हवालो ॾिनो। त पर अरूज़ में असां लिखी कोन था सघूं बैत, छो जो मूं पहिरीं ॻाल्हि कई त अरूज़ पंहिंजो ग़ैर लचकदार क़ानून आहे, क़ाइदो आहे। पर छंद लचकदार क़ानून आहे। जीअं मूं अर्ज़ु कयो त पंहिंजो असां हल्की मात्रा खे मिठी मात्रा करे सघूं था, डिघो ईंगाए। मात्रा जो मक़सदु इहो आहे त आवाज़ु तव्हां केतिरे अंदाज़ में अदा करियो था आवाज़ु। बल्कि मां ईअं बि ॾिठो आहे त घणा लिखंदड़ उन लफ़्ज़नि खे ॻाइण वारे अंदाज़ में या उहे उचारे ऐं उहो बि बहिर वज़न खे बराबरि या तवाज़ुन में रखंदा आहिनि। तव्हां ॻाइण जी ॻाल्हि खे सुठी ॻाल्हि इहो पंहिंजो ॻाइणो जेको सो पंहिंजी गायकी में मात्राउनि जो पुराव करे थो वञे। अरूज़ में हिकिड़ो पंहिंजो जेकॾहिं वज़न में कोन्हे शेर, पर ॻाइणो उनखे ॻाए थो वञे, उन करे जो उन जूं मात्राउनि खे उहो नंढो वॾो पंहिंजी आवाज़ जी अदायगी सां करे थो वञे। इन करे पोइ तव्हांजो छा ख़्यालु त गीत ॻाइण वारे खे गीत वधीक सुठो थो लॻे या उन में उन सिंफ़ खे सुहिणे नमूने ॻाए सघे थो या गज़ल? इहा ॻाइण जी उनते आहे। पर हाणे गीत हाणे इहो वरी मौज़ू ॿ अलॻि थी विया। गीत जेको आहे गीत में मां सम्झां थी, मां जेको पाण ॾिठो आहे त माण्हू उहे जेके गीत जा जेके मौज़ू आहिनि या गीत में जेका रवानी आहे, जेका खणी इहे सम्झूं त लहरुनि जी जेका रवानी आहे या अहसास जी जेका रवानी आहे, उहा ॻाइण वारे खे बि मोहे थी ऐं ॿुधण वारे खे बि मोहे थी। गज़ल वरी थोरो जिदत में गज़ल में वरी नवां तजुर्बा थिया आहिनि। हीअ वरी सिंफ़ अहिड़ी आहे जेका पंहिंजे पुराणे घाड़ेटे या पंहिंजे पुराणे विरसे जे वेझो आहे। बैत बिल्कुलु तव्हां सही चयो। हिकिड़ो ॿियो सुवाल थी पुछां तव्हां खां, इन खे कंटिन्यू कंदासीं। असां इहे नंढपण में जेके असां नज़्म पढ़ंदा हुआसीं, वाड़े तारा गोल तारा या इन क़िस्म जा जेके इहे सुवाल मुंहिंजे ज़हन में रहियो काफ़ी अर्से। इहो नज़्म आहे या बैत आहे? इहो जेकॾहिं पंहिंजो पेपर पूरो पढ़ी वञा इहो पोइ कंदो। इहो तव्हां सुवाल कोन करियो आहे। अच्छा हलो तव्हां पंहिंजो पेपर पढ़ो। इन मौज़ू इहो ई तव्हां ॾाढो हिकिड़ो वक़्ताइतो सुवाल कयो आहे। मां वरी थोरो पंहिंजे नवनि ॿुधंदड़नि जी आसानी जे लाइ, छा आहे त जेको तव्हां पढ़ी रहिया आहियो इहो इन खे बि थोरी वज़ाहत घुरिजे। तव्हां ॾाढो माना मुंहिंजी दिलि वठां इहो सुवाल कयो आहे। मुंहिंजी दिलि वठां छा, बल्कि सिंधी शाइरी जी खे रूह खे तव्हां झंझोड़ियो आहे। त असां वटि ज़ुल्म इहो आहे त बैत खे नज़्म खे बैत करे पढ़ाए पियो वञे। अफ़सोस इहो आहे जो पंहिंजो सिंधी अदबी बोर्ड में बि इहो कयो थो वञे। जेके टेक्स्ट बुक असांजा वाड़े तारा गोल तारा हेठि लिखियो पियो अचे न पंहिंजो बैत जी सम्झाणी ॾियो, सिधो सो नज़्म आहे। थोरो जी इहे शयूं असांखे कमु ईंदियूं न। इहे जेके असां
इन्हनि खे खोलियूं पिया असां इन्हनि खे सम्झूं पिया इहे असांखे अॻिते कमु ईंदियूं छो त फ़नी साम्हूं ॻाल्हि पिया कई साईं पाण बैत जी फ़नी सिटा बाबति पिया ॻाल्हायो मथे उनवान में हो त पंहिंजो फ़न सां गॾु हुनजी इब्तिदाई ओसर जी हा इब्तिदाई ओसर जी ॻाल्हि जे हवाले सां बैत जी इब्तिदा थी आहे असांजे सुगड़नि खां ॾोर बैत गुजारतूं ॾींदा हुआ त इहो सुगड़नि खां हली करे पोइ आऊं ईअं चवंदो आहियां त लतीफ़ हुनखे मुतारिफ़ करायो असांखे बैत पहिरीं पाण चई चुका आहियूं त दोहे मां बैत असां वटि कन्वर्ट थियो आहे त हिंदी सिर्फ़ु दोहे खे लतीफ़ हुनजो फॉर्मेट थोरो चेंज करे असांखे मुर्शिद साईं जेको सो बैत मुतारिफ़ करायो ऐं ईअं हुनजी परफेक्शन हुनखे आउं वरी चवंदो आहियां अयाज़ हुनखे मुकमिल कयो शेख अयाज़ तव्हांखे हाणे लतीफ़ साईं जो ॾोहो कोन्हे को जिन मुरतब कया आहिनि रिसाला उन्हनि में फ़नी हवाले सां बैत रिसाले में काफ़ी झोल मिलंदा पर अयाज़ जे किताब में तव्हांखे उहो बैत में झोल कोन मिलंदा उहो उनजो सबबु इहो आहे त लतीफ़ साईं खे मुरतब करण वारनि वटि उहा मुमकिन आहे ॼाण न हुजे उन करे उहे वेल छॾे विया हुजनि पर अयाज़ पंहिंजा उन वटि परफेक्शन आहे त मतिलबु चवण जो इहो त इहो बैत जो सफ़र सुगड़नि खां थींदो लतीफ़ साईं ताईं अयाज़ ताईं वञी पंहिंजी पुॼाणी अवामी शाइरनि जो इहो सन्फ़ आहे सो लतीफ़ असांखे बैत मुतारिफ़ करायो ऐं अयाज़ हुनखे फाइनल कयो उनजी सूंह खे मुकमिल कयो तव्हांजी उन सवाल जी रोशनी में ॿ लफ़्ज़ त दुनिया जी हर ॿोली में लिख जा ॿई नमूना मोर विझनि नसर ऐं नज़म हिकिड़ो नसर आहे ॿियो नज़म आहे नसर जूं केतिरियूं सिन्फ़ूं आहिनि नज़म जूं केतिरियूं सिन्फ़ूं आहिनि नसर जूं असां कहाणी पंहिंजो मकालो नाविल मतिलबु नसर जूं जीअं उहो नसरी नज़म में अची असां वटि पहुतो त नज़म जूं मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं आहिनि अफ़सोस जी ॻाल्हि त कजो असां वटि अॼु ताईं बैत खे बतौर शहरी सिन्फ़ हिकु अलॻि दर्जो ॾिनो ई न वियो आहे बैत खे इहो तव्हां ॻाल्हि थो करियां इन हवाले सां चिटो मिसाल सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जा तव्हां किताब उथलायो निसाबी किताब खोले ॾिसो तव्हांखे अॼु बि बैत बतौर नज़म पढ़ायो पियो वञे प्राइमरी खां वठी असांजे नए नसिल जे ॿारनि जी कहिड़ी रीति तरबियत कई पई वञे इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे सिंधी 10 दर्जे किताब जी फ़हरिस्त तव्हां ॾिसो मूं हवालो लिखियो 17 नंबर पेज ते उनवान प्यारा पाकिस्तान नज़म जी सिन्फ़ खे बैत लिखियो वियो आहे वरी मश्क में ॿुधाए पियो वञे त हीअ बैत ज़ुबानी यादि करियो हीअ बैत कोरस में सुर सां पढ़ो ऐं इहो वॾो हानियूं आहे त असांजा जेके ॾाहा आहिनि उन बि बैत खे क़बूल उन्हनि नाहे कयो या शौरी लाशौरी तौरु नथो ऐं तव्हां ई जेको तय करियो बुनियादी तौर ते इहा ई कमी महसूसु थी त जेका सिन्फ़ आहे या उन सिन्फ़ जो जेको घाड़िटो आहे उहो ई वाज़े न आहे जंहिंजे करे इहे नंढड़ियूं नंढड़ियूं जेके ग़लतियूं या ग़लतफ़हमियूं उन्हनि जी गुंजाइश रहिजी वञे थी त इन मां आऊं इन नतीजे पहुतो आहियां त अञा बैत खे असां क़बूल ई कोन कयो आहे असांजे क़बूल न कयो आहे या असां हुनखे सम्झी न सघिया आहियूं बतौर सिन्फ़ जे जी सो उन करे नज़म खे बैत करे पढ़ायो थो वञे जी हा छो त नज़म में बि हिकु अहसास जी रवानी उन में ऐं उन में हिकु मौसीक़ियत आहे उन मौसीक़ियत जे हिसाब सां उनखे वरी बैत चयो थो वञे भला भला तव्हांजे ख़्याल में बैत जो जेको मुस्तक़बिल हींअर छा पिया ॾिसो सिंधीअ में सुठो थो ॾिसां ॿहिराड़ीअ वारा जेके शाइर मूं 2-3 उन्हनि खे ॿुधो आहे सुघड़ जेके आहिनि असांजा उन्हनि जी सिन्फ़ आहे ई बैत सुघड़नि जी जेका सुघड़ मूंखे लॻे थो हिकिड़ो ज़मानो हो या सुघड़नि जो असांजे ॻोठनि में वॾियूं कचहरियूं मच कचहरियूं थींदियूं पोइ वरी धाड़ेल कल्चर थियो पोइ वरी मार्शल आर्ट जो ज़मानो उन खां पोइ इहे शयूं ख़तमु थी वियूं
साले मोहम्मद शाह यादि आहे, उन सुगड़ियुनि जूं वॾियूं ज़बरदस्त क़िस्म जूं जा प्रोग्राम पेश कया। हाणे बि मां ॾिसां पई त उहा रिवायत जहिड़ी थिए पई, असांजा इदारा कनि पिया इन ते कमु, त सुघड़ बि उन ई विरसे खे उन्हनि अॻिते वधायो। अॻिते वठी पिया अचनि। मूं इहा ॻाल्हि पई कई त ॿाहिराणे जे शाइरनि में मां इहा महसूसु कयां पई त उहे बेत खे सुठे सुहिणे नमूने बयानु करे पिया सघनि। इन जो छा सबबु आहे? उहा ॿोली जे करे पिया करे सघनि या उहो जेको फितरी मुशाहिदो उहो उन्हनि खे फितरी मुशाहिदो ऐं ॿोली ॿ शयूं। हाणे उहो बेत लाइ तमामु ज़रूरी आहिनि। सुगड़नि वटि बि तव्हांखे फ़न कोन मिलंदो। जी हा, जी पाण बैत जी ॻाल्हि कई, जेकॾहिं परफेक्ट फ़न ॾिसंदासीं जी उन जी खोट उते आहे, पर उन्हनि जो जेको अवामी लहजो, ॿोली ऐं फ़िक्र, मौसीक़ियत, मौसीक़ियत, इहे उन्हनि जी सुञाणप आहिनि। जी सो सुगड़नि खां पोइ शाइरनि वटि पहुचे थो, लतीफ़ सरकार आहे, अयाज़ आहे, इन्हनि खे ॾिसूं बैत जो मुस्तक़बिल सुठो आहे। जी बेत जी अहिड़ी सिंफ़ आहे जंहिंखे जेकॾहिं को ॻाए थो त उनजो जेको तासुर बि भरपूर थो थिए, तासुर भरपूर थिए थो। उहो इहा हिन जी फ़नी ख़ूबी आहे बैत जी। जी भला मौज़ू कहिड़ा, असां इन ते कोन ॻाल्हायो आहे। बेत जा आख़िर मौज़ू साॻिया उहे ग़ज़ल जा, मोहबत, सूंह, सचाई, फितरत। बैत वाहिद सिंफ़ आहे जंहिंखे तव्हां कंहिं बि मौज़ू में पाबंद नथा करे सघो। बैत वसी आहे त ज़मीन मोहबत, इंसान, ज़मीन खां वठी पूरी काइनात इहा बैत जी वॾी ख़ूबी आहे हिकिड़ी, इहा बि आहे। जी सो इन करे पाण चई सघूं था त बैत जो मुस्तक़बिल निहायत सुठो आहे। अच्छा, पर जेके नौजवान उन ते लिखनि पिया, नौजवाननि केतिरो सम्झो था त को उन्हनि जो जेको बेत लिखनि पिया उहो उन फ़नी घाड़िटे जे केतिरो वेझो आहे या हुननि वटि फ़नी घाड़िटे जे हवाले सां केतिरी ॼाण आहे? इहो अफ़सोस जो मक़ामु आहे त ख़्याल ॾाढा सुठा आहिनि। पंहिंजो नौजवान पंहिंजे वक़्त जी नुमाइंदगी करणु चाहिनि था, पर सवाल वरी अचे थो फ़न जो, त हिते थोरो उन्हनि खे रंडक पवे थी। पोइ हुननि खे छा करणु घुरिजे? इन मौज़ूअ ते कुझु किताब बि मूं पढ़िया आहिनि। किताब आहिनि या अहिड़ा जेके लेक्चर्स आहिनि, प्रोग्राम आहिनि, इहे उन्हनि खे गाइड कंदा, उन्हनि जी रहनुमाई करे सघनि था। सिंधी अदबी संगत माज़ी में जेको पंहिंजो किरदारु अदा कयो, वॾा सीनियर्स जेके अची वेंदा, फ़नी इस्लाब थी वेंदी, दोस्तनि जी तनक़ीद जी क्लासूं अदबी संगत जा, त अॼु उहो माहौल कोन्हे को। मूंखे बि इहा कमी महसूसु थींदी आहे त मौज़ू अहिड़ा खयां वेंदा आहिनि जेके सिखिया कोन ॾींदा आहिनि, थोरी मालूमात वधाए ॾियनि था, पर जेका फ़नी घाड़िटी जे हवाले सां, चाहे नाविल हुजे, चाहे कहाणी हुजे, चाहे शाइरी हुजे, त उहा सिखिया जो जेको उन में अंसर उहो घटि थो नज़र अचे। मौज़ू अहिड़ा था चूंडनि। बिल्कुलु। त तव्हांजे ख़्याल में अहिड़ा मौज़ू रखणु खपनि ऐं असांजा सीनियर्स जेके आहिनि उन्हनि खे रहनुमाई बि करणु खपे। जी, पर इहा बि ॻाल्हि महसूसु थिए थी त जेके असांजा जेके नौजवान आहिनि ऐं असांजा जेके सीनियर आहिनि, उन्हनि में वरी जनरेशन गैप आहे। इहो छो? अॻे तव्हांखे यादि हूंदो, मां त ज़ाहिर उन ज़माने में कोन हुअसि, पर मां पढ़ंदी आहियां त वॾो अमर जलील साहब या कमर शहबाज़, इन्हनि जे ज़माने में शमशेर उल हैदरी साहब, ॾाढियूं उन्हनि जूं सुहिणियूं वेहकूं थींदियूं हुयूं ऐं उते उहो शेर बि पढ़ियो वेंदो, उन ते तनक़ीद बि कई वेंदी, उतां सिखियो बि वेंदो हो। हाणे छो न पियो थिए? मूं पहिरीं अर्ज़ु कयो त सिंधी अदबी संगत जा क्लास थींदा, उहे माहौल नौजवाननि खे फ़राहम कंदा हुआ, इहो जेको पाण चाहियूं पिया, पर अफ़सोस अॼु उहो माहौल कोन्हे को। वजह छा आहे हिन जी? वजह त अॼुकल्ह ईअं त न आहे रेडीमेड हर शइ ठहियल जुड़ियल जल्दी बसि शहरत मिले। ऐं ख़बर वॾी ॻाल्हि तव्हांखे बिल्कुलु जल्दी जेको सो अॻिते वधण जे चकर में इहे खोटूं रहिजी थियूं वञनि। जी, त हाणे ॿ लाड़ आहिनि। हिकु त असां पंहिंजे ज़ात जो इज़हार था कयूं, जेकॾहिं असां शाइरी वरी इंसानी रूह जे, इंसानी ज़हन जे तमामु घणो वेझो आहे। ॿियो वरी लाड़ो थो अचे त शोहरत मिले, पर हिकु ॻाल्हि आहे त बुनियाद में ई जेकॾहिं सचाई ऐं उहा सम्झ न आहे त उहा शोहरत बि बेमानी आहे ऐं आर्ज़ी आहे। बिल्कुलु सही था चओ। जी, इहो अलमियो आहे। कहिड़ा शाइर सम्झो था सिंध में जिन बेत ते ॾाढो सुठो लिखियो? बैत ते पुराणनि शाइरनि पंहिंजनि ते लिखियो आहे। शेख अयाज़ साहब बि लिखियो आहे। अयाज़ ऐं चवां त बैत खे पंहिंजी हिकिड़ी नई ज़िंदगी ॾिनी अथसि, हिकिड़ो माग मकान मंज़िल पंहिंजी ते पहुचायो। जी, अच्छा शेख अयाज़ जी तव्हांखे
अयाज़ जे बैत में किथे बि फ़नी घोट नज़र कोन ईंदी, इहा वॾी ख़ूबी आहे। जी, उन जो सबबु बि मूंखे इहो थो महसूसु थिए त हुन जेकी बुनियादी जेका सिख्या आहे उन खां वाक़ुफ़ु उन खां हुन पहिरीं फ़ुर्सत में उन खां वाक़ुफ़ियत हासिलु कई ऐं हुन वटि मुतालियो बि वसी हो। मुतालियो वसी हो ऐं असांजे नौजवान वटि मुतालियो घटि आहे ऐं इन मौज़ू जे लाइ माहौल बि उहो कोन्हे को अॼुकल्ह। असांखे वरी इहो माहौल जीआरणो आहे, असांखे वरी इहो माहौल वापसि आणणो आहे। हीउ क़दम सुठो आहे उन ॾिस में त अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजे। नौजवाननि जी जेको रहनुमाई थिए, इस्लाह थिए, सुठी ॻाल्हि ॾाढी। तव्हां खां ज़रूरु इहो मां पुछंदसि त तव्हां जॾहिं लिखंदा आहियो, शाइरी त हिकिड़ी शौरी त न पर हिकु लाशौरी वार्ता आहे, हिकु जीअं मुशाहिदा तजुर्बा जेके असांजे ज़हन में महफ़ूज़ था थियनि, जेके असांजे लाशौर में महफ़ूज़ था थियनि, पोइ वरी उहे असां वटि बरसाति जे असां ते उहा बरसाति वांगुरु वसनि था। त तव्हां कहिड़े तरीक़े सां शाइरी कई आहे? उहा जेका बरसाति तव्हां ते वसी आहे उन ख़्याल जी बेत जे सूरत में, गीत जे सूरत में, उहा कीअं वसी आहे? कहिड़ो टाइम हूंदो आहे, कहिड़ो वक़्तु हूंदो आहे? ॾाढो अहम आहे सुवालु, पर ॾुखियो बि सुवालु आहे। इहो शाइरी कंदो कोन्हे, उनखां थी लाशौरी, जीअं मूं चयो लाशौरी वार्ता आहे। इहो वरी मां इन करे पई पुछां त असांजा जेके ॿुधंदड़, असांजा ॾिसंदड़ ऐं जेके नौजवान शाइर, हुननि खे थोरी रहनुमाई मिले त छा ख़ासि मक़ाम हुजे, को ढंढ जो किनारो, दरिया जो किनारो, या वरी को अहिड़ी भिट हुजे जीअं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई? उहो वरी पंहिंजे मिज़ाज ते दारो मदार रखे थी जी। कहिड़े पर इहा त ॻाल्हि मञींदव न त तख़लीक़ खे तन्हाई घुरिजे ऐं उहो माहौल घुरिजे, तन्हाई घुरिजे। माण्हू अॼुकल्ह ॾाढा मशहूरु, ॾाढा मसरूफ़ थी विया आहिनि, पर तख़लीक़ हिकिड़ो दाख़िली रवैयो आहे। जॾहिं ख़ालिस तख़लीक़ जी असां ॻाल्हि था कयूं, जंहिंजी तव्हां ॻाल्हि कई ऐं जेको असांखे तव्हां मालूमात पई ॾिनी, त इन जी कमी महसूसु कयो पिया? छो त अॻे वारा शाइर जीअं तव्हां चयो त हिकु त हुननि वटि उन सिंफ़ जो घाड़ेटो वाज़े हो, ऐं ॿियो वरी उहे महदूद बि हुया पंहिंजी दुनिया में। हाणे जे जेके लाड़ा उहे बदिलजी विया आहिनि, तव्हांजो छा ख़्यालु आहे? पहिरीं अर्ज़ु कयो मूं त शहर जी सूंहुं ॿिनि पासनि सां मुकमिल थिए थी, फ़न ऐं फ़िक्र सां। जी हा। त असांजे नौजवान वटि फ़िक्र त आहे, पर फ़न जी खोट आहे। ऐं फ़न जी खोट कीअं पूरी थिए थी, उहो बर्ज़ कयोसीं त माहौल कोन्हे को, सीनियर्स जेके उन्हनि जी गाइडलाइन कोन्हे को। जी, तव्हां जीअं चओ पिया त मुतालो वधीक हुजे ऐं मश्कूं हुजनि, छो त ॾात आहे त ॾात सां ॾांव बि हुजे, ऐं ॾांव जेको आहे उहो हिकु सलीक़ो जेको आहे या उहो जेको हुनुरु आहे, उहो सिखणो बि पए थो। बिल्कुलु। उन लाइ किताब आहिनि, मुख़्तलिफ़ मीडिया सहारो बणजनि थियूं, या कोशिशि कनि कुझु। मूंखे बि कंहिं ज़माने में शाइरीअ जे हवाले सां कुझु फ़नी घाड़ेटे जे हवाले सां कुझु किताब घुरबल हुआ, पोइ मूं ॾाढी कोशिशि कई, पर पोइ मूंखे को हिकु या ॿ किताब मिलियो, त मूंखे इहा बि कमी महसूसु थी त इन इल्म ते या इन सिख्या ते घटि लिखियो वियो आहे। अॼु हिन प्रोग्राम में तव्हां मूंखे ख़ुशकिस्मती या मौक़ो मिलियो आहे त मां तव्हांखे ज़रूरु इहा सलाह बि ॾींदसि ऐं गुज़ारिश बि कंदसि त तव्हां ज़रूरु इन्हनि घाड़ेटनि ते, शाइरीअ जे घाड़ेटनि ते लिखो। इहो वक़्त जो अहम जेको सो इशू आहे, बिल्कुलु लिखणु खपे। जिन खे अलाह जेको सो ॾांव ॾिनो आहे, ॾात ॾिनी आहे, उन्हनि ते इहा बि ज़िमेवारी आहे त पंहिंजे नौजवान जी रहनुमाई कनि। न, मां सम्झां थी त जेकॾहिं शाइर लिखनि, जीअं तव्हांजो माशाअल्लाह तमामु हिकिड़ो सुठो तजुर्बो बि आहे, तव्हां लिखनि था, अदारा बि छपराइनि था, थोरो इन हिकु विख तव्हां बि अॻिते वधायो, ॿिया बि शाइर बि आहिनि, अदारा बि, हा, अदारा बि किताब छपराइनि था। ऐं इन्हनि किताबनि जी जीअं असां वटि तनक़ीद जी खोट आहे, तीअं असां वटि इन फ़नी घाड़ेटनि जे किताबनि जी बि असांखे खोट महसूसु थिए थी। जी, यकीनी तौर ते हिन प्रोग्राम खां पोइ थी सघे थो की अदारा तव्हां सां राब्ते में बि अचनि ऐं तव्हांखे लिखाइनि बि। पर हाणे अॼु हिन प्रोग्राम खां पोइ मां सम्झां थी त इहा कोताही, जीअं असां ॻाल्हायोसीं, असां सोचूं पिया पंहिंजे नौजवाननि लाइ, या असां सोचूं पिया पंहिंजे शागिर्दनि जे लाइ, त असां चाहियूं पिया त जेको बि कमु असां कयूं,
उन कम जे बारे में असांखे पूरी ॼाण हुजे बिल्कुलु ऐं उहो जज़्बे सां कयूं, उहो असां जज़्बे सां कयूं। अच्छा, थोरो पंहिंजे तव्हां असां ॿुधणु चाहींदसि, मां ख़बर न आहे तव्हांजो कोई किताबु त मूंखे नज़र नथो अचे, पर तव्हांखे ज़रूरु यादि हूंदा पंहिंजा। मुंहिंजी हाफ़्ज़ो ॾाढो कमज़ोर आहे। अच्छा इहा ॻाल्हि छॾियूं था। अच्छा, पोइ इहो त ॾाढो असां अॼु नुक़सान में वियासीं। ऐं ॿिए दफ़े जॾहिं तव्हां असांजे प्रोग्राम में ईंदव त ज़रूरु असां तव्हांखे पहिरियों ई आगाह कंदासीं त इन सिंफ़ ते ॻाल्हाइण सां गॾोगॾु असांजा शागिर्द, असांजा ॿुधंदड़ ज़रूरु चाहींदा त उहे तव्हांजे उन गीतनि मां या तव्हांजे उन्हनि बितनि मां बि लाभ हासिलु करे सघनि। वरी बि इदारे जो थोरो थो आहियां लैंग्वेज अथॉरिटी जो। तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं मां बि पाण महसूसु पई कयां त तव्हां सां ॻाल्हि ॿोल करण खां पोइ काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके मुंहिंजे ज़हन में मौज पैदा कंदियूं हुयूं, हाणे अॼु वाज़े थी वियूं आहिनि। ऐं सुभाणे परीहं तरीहं जॾहिं बि मां को शेर लिखंदसि त यकीनी तौर ते इहा जेका अॼु जी गुफ़्तगू मुंहिंजे कमु ईंदी। असांजा ॿुधंदड़ ऐं असांजा ॾिसंदड़, तव्हां पाण अॼु जी गुफ़्तगू ॿुधी ऐं इहा ॻाल्हि बि यकीनी तौर ते महसूसु कई त असां वटि फ़न त आहे, असां वटि फ़िकिर बि आहे, पर असां वटि फ़नी घारिटा या फ़नी घारिटनि जी जेका सिख्या आहे उन जी घणी कमी महसूसु थिए थी। इहा ई ॻाल्हि साम्हूं रखंदे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां असां हिन प्रोग्राम खे तरतीब ॾिनो आहे। ईंदड़ प्रोग्रामनि में यकीनी तौर ते शाइरी जूं मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं ज़ेर बहस ईंदियूं ऐं मुंहिंजी ॼाण सां गॾु तव्हांजी ॼाण ख़ज़ाने में बि इज़ाफ़ो थींदो। इन ते इहो प्रोग्राम पुॼाणी ते पहुचे थो। अल्लाह निगहबान।